अरे सोना रोवे धेंधे, अरे उत्तम मेरी जात। हम जंगल की घूंघटी तब लाल हमारा रंग, मुख में काला तिला, मुख में काला तिला जो तुली शुम के संग। ये चिरे बिनु लाल सा प्यारे गोली जवा तेरे मीना, ये चिर बिनु लाल सा है ते गोली जवा तेरे मीना, ये चिरे बिनु लाल सा प्यारे गोली जवा तेरे मीना। निते निते पलरियो पिया गोली जवा तेरे मीना, निते निते पलरियो पिया गोली जवा तेरे मीना। चिरमी बाबे चिरी लाडली रे, चिरमी बाबे चिरी लाडली, एने नित नित पलरी पिया रे गोली जवा तेरे मीना, एने नित नित पियली पर मेरे गोली जवा तेरे मीना, ये चिरे बिनु लाल सा प्यारे गोली जवा तेरे मीना। जना नित नित पलरियो पिया गोली जवा तेरे मीना, जना नित नित पलरियो पिया गोली जवा तेरे मीना। हेकेरे नारी तिथ जेठानी, हेकेरे नारी तिथ जेठानी, ए तो दिलु नाले गोरलिया गोली जवा तेरे मीना, ए तो दिलु नाले गोरलिया गोली जवा तेरे मीना, ये चिरे बिनु लाल सा प्यारे गोली जवा तेरे मीना। जना नित नित पलरियो पिया गोली जवा तेरे मीना, जना नित नित पलरियो पिया गोली जवा तेरे मीना। नदी किनारे पीपड़ी रे, नदी किनारे पीपड़ी, ये पीपड़ी की डाला डोले प्यारे गोली जवा तेरे मीना, ये पीपड़ी की डाला डोले प्यारे गोली जवा तेरे मीना, ये चिरे बिनु लाल सा प्यारे गोली जवा तेरे मीना, ये चिरम के रोग लाल सा है गोली जवा तेरे मीना। अर्चना पल्ली पल्ली, अर्चना पल्ली पल्ली पलरियो पिया गोली जवा तेरे मीना, जना पल्ली पल्ली पलरियो पिया गोली जवा तेरे मीना। बाबे रे भाई बोरड़ी रे, बाबे रे भाई बोरड़ी, ये बोरड़ी किनारा तामी ताबो गोली जवा तेरे मीना, ये बोरड़ी किनारा तामी ताबो गोली जवा तेरे मीना, ये चिरे बिनु लाल सा प्यारे गोली जवा तेरे मीना, ये चिर बिनु लाल सा है गोली जवा तेरे मीना। अर्चना पल्ली पल्ली, जना पल्ली पल्ली पलरियो पिया गोली जवा तेरे मीना, जना पल्ली पल्ली पलरियो
मोज़िज़ सिंधवासियो, हिन वक़्तु तव्हां जेका वीडियो CD ॾिसी रहिया आहियो, महिरबानी फरमाए इहा वीडियो CD प्लेयर मां ॿाहिरि कढी ॾिसो त छा उहा वाइट कलर जी आहे। जेकॾहिं वाइट कलर जी आहे बि त छा उन ते हिन नाचीज़ ख़िदमतकार यानी मोहम्मद कासिम माका जी तस्वीर छपियल आहे। जेकॾहिं इहे ॿई ॻाल्हियूं न आहिनि त पक ॼाणो त जंहिं दुकानदार खां मां इहा CD ख़रीद कई आहे उन दुकानदार अव्हां सां ठगी करे अव्हां खे असली CD जे बजाए नकली CD ॾिनी आहे। इन CD हलाइण खां तव्हां एहतियात करियो, छो त इहा CD अव्हां जे CD प्लेयर खे ख़राब करे सघे थी। न सिर्फ़ इहो, पर अव्हां इन दुकानदार ते ठगीअ जो केस पिणु दाख़िल करे सघो था। अव्हां असांखे इन दुकानदार जो नालो, उन जो फोन नंबर ऐं दुकान जो नालो असांखे ॿुधाइण जी इनायत कंदा त असां न सिर्फ़ अव्हां जा थोराइत रहंदासीं, पर अव्हां खे 30,000 हिन इदारे पारां रोक इनाम पिणु या नज़रानो पिणु ॾिनो वेंदो ऐं अव्हां जो नालो पिणु राज़ में रखियो वेंदो।